शख्स के सुनानी न सर मां खे कोन थो सुञाणा। मुंहिंजो हितां गुज़र थियो, नज़र में लाश थिए पई। मतलब तू इहो चवण थो चाहीं त तूं हिनखे कॾहिं बि न ॾिठो? न सर, मां हितां जो रहाकू आहियां ऐं अॻु में त हिनखे कॾहिं बि न ॾिठो। सर, आई थिंक हिन जो मौत घोटे ॾियण सां थियो आहे। सर, हिन वटि न पर्स आहे ऐं न ई मोबाइल। ये कीअं थो थी सघे? हिन जो हुलियो ॿुधाए थो त हीउ ग़रीब नाहे, पोइ हिन वटि मोबाइल छो कोन आहे? सर, अॼुकल्ह त मोबाइल ग़रीब माण्हुनि वटि बि आहिनि। सर, मुंहिंजो ख़्यालु आहे त हिन जो मोबाइल ऐं पर्स उन्ही चोरी कयो आहे जंहिं हिनखे घोटो ॾिनो आहे। किथे तूं हिन जी मोबाइल ऐं पर्स कढी त नाहे वरिती? माल गनीमत समझी। जे ईअं हुजे हा त मां हितां भॼी वञा, तव्हांजो बि ईअं इंतज़ारु न कयां। भले तव्हां मुंहिंजी तलाशी वठी था सघो, पर सर अॼु तव्हां मूंखे इहो सबक़ु ॾेई छॾियो। ॿीहर को क़दम खणण अॻु में 100 भेरा सोचींदुमि। बाबा हिनखे छॾ ऐं लाश खे मुरली वटि पहुचाइण जो बंदोबस्तु कर। सर, आई थिंक असांखे हिन जो टेस्ट कराइणो पवंदो। हा, हिन जी शिनाख्त करण जो आई थिंक इहो ई तरीक़ो आहे। सर, लाश की शनाख्त थी वई आहे। दैट्स रियली गुड न्यूज़। पर एॾो जल्दी? सर, तव्हां मूंखे घटि सम्झो आहे छा? मूंखे तव्हां ते तमामु घणो भरोसो आहे। यू आर इंटेलिजेंट। थैंक यू सर। सर, मां लाश जो स्केच ठाराए काफ़ी जॻहियुनि ते वियसि। मूंखे उतां मालूम थियो त हुन जो नालो अरमान आहे ऐं हू AM कंपनी जो मालिक आहे। आई सी। AM कंपनी, इहा त तमामु वॾी कंपनी आहे। शिवा, तूं अरमान जे घर जी एड्रेस हासिल कई? यस सर, मां मालूमात कराई आहे। अरमान जी बेंगलोर में हिकु औरत थी रहे जंहिंजो नालो शबनम आहे। ठीकु आहे, असांखे शबनम सां मिलणो पवंदो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। हा हा, फरिश्ता आया ऐं शैतान वञण लॻा। सर, हिनखे सम्झायो। यार, तूं हुनखे तंग न कंदो कर। शीबा, तूं ॾाढी तंग ज़हन आहीं। सॼो ॾींहुं त लाशनि जा मुंहं ॾिसणा पवनि। थोरी खिल पोइ ज़रूरी आहे। बाबा, हाणे कम जी ॻाल्हि कर। सर, डॉक्टर मुरलीअ जी रिपोर्ट इहो ॿुधाए थी त अरमान जो मर्डर उते ई थियो आहे जिते पेंटिंग थी रही, छो त केमिकल जो असर लाश जे फेफड़नि में मौजूदु आहे। हिन जो मतिलबु त मर्डर कंहिं ॿी जॻह ते थियो आहे ऐं लाश खे उते पहुचायो वियो जिते असांखे मिलियो। थिंक अबाउट इट। सर, आखिर अरमान जो कत्ल कंहिं कयो? जेकॾहिं असांखे इहा ख़बर हुजे हा
त असां हिते अचण जी ज़हमत ई न कयूं हा। तुंहिंजो अरमान सां कहिड़ो रिश्तो आहे? मुंहिंजो हुन सां को बि रिश्तो न आहे। पोइ तूं हिन घर में छो थी रहीं? सर, ये घर अरमान जी मिल्कियत न है। ये बंगलो, ये प्रॉपर्टी सब कुछ अरमान जी वाइफ नीलम जो आहे। पर असांखे ॿुधण में आयो आहे त हुन ख़ुदकुशी कई आहे। हा, लॻे त ईअं पियो। तुंहिंजे लफ़्ज़नि मां ज़ाहिर थो थिए त तूं हुनजी ख़ुदकुशीअ मां मुतमइन आहीं। इन सां कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? वो काफ़ी डिप्रेशन जो शिकार हुई। मां उन्हनि खां पुछण जी कोशिश कई पर उन मुर्की ॻाल्हि खे टारे छॾी। नीलम जी मौत खां पोइ अरमान पान मूंखे हिते रहण जे लाइ चयो हुयो। तूं हिकु गैर मर्द सां हिते अकेली कीअं पई रहीं? अरमान नीलम जी मौत खां पोइ होटल में रहण शुरू कयो हुयो। इन जो कारण? आई डोंट नो। ॾिस मोहतरमा, तूं ग़लति बयानी मां कमु न वठ ऐं ग़लति बयानी जुर्म आहे। तूं हरगिज़ इन शाइरीअ ते अमल न कजां त जुर्म करणो आहे त पेरनि जा ज़ंजीर न आहिनि ॾिसणा। सर, ये छा थो चवे? वट नॉनसेंस। पापा, तोखे फालतू ॻाल्हियुनि में मज़ो थो अचे छा? तूं भला हर वक़्तु मूं ते नज़र छो रखंदी आहे? यू लाइक मी? मुख हणी ॿटी भनी छॾींदीसांइ। मुंहिंजा अहिड़ा ख़राब ॾींहं न आया आहिनि। बाबा शीबा, कंट्रोल योरसेल्फ। तव्हां ॿुधायो त अरमान जे मौत मां कंहिंखे फ़ाइदो थी सघे थो? फ़ाइदो रूफी खे पहुची थो सके। वो कंपनी में पार्टनर आहे। नीलम जो पीउ समुंड में बुडी मरी वियो। इन तरह रूफी नीलम के ब्लैकमेल करण लॻो हुयो। कंपनी खपाए ॾे पर नीलम राज़ी न थी। भला रूफी खां अलावा ॿियो को? हाँ, याद आयो। नीलम जी स्टेप मदर नाज बेगम। लेट्स गो। आखिर नाज़ बेगम मूंसां छा लाइ थी मिलणु चाहे? यस, आई एम रूफी स्पीकिंग। हेलो रूफी, मां सीआईडी इंस्पेक्टर शीबा पई ॻाल्हायां। सीआईडी? असांखे तोसां मिलणो आहे। मूंसां मिलण था चाहियो? अरमान जो लाश मिलियो आहे। व्हाट? अरमान जो लाश? हेलो 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 रूफी। हेलो सर रूफी ना कॉल वञे थी पर वो खणे नथो, ॻाल्हाए नथो चाहे शायद। किथे हुनजी जान खे ख़तरो त न आहे? शीबा, जल्दी मोबाइल कंपनी में जांच कर त रूफी हिन वक़्तु किथां पियो ॻाल्हाए। यस सर। मोबाइल कंपनी वारा जेको इलाइक़ो ॿुधाइनि पिया न, उहो ई इलाइक़ो आहे जिते नाज़ बेगम जो बंगलो आहे। हिन जो मतिलबु त इहा सॼी शरारत इन जी आहे। बाबर, जल्दी कार उन तरफ रवानो कर, फास्ट।
असीं CID वारा आहियूं। रूफी किथे आहे? रूफी? के रूफी? तूं इहो त चवणु चाहीं त तूं रूफी खे नथो सुञाणी? नाज़ बेगम किथे आहे? तव्हां केरु आहे? असीं CID वारा आहियूं। मैडम नाज़ बेगम, असां CID ऑफिसर आहियूं। रूफी किथे आहे? कहिड़ो रूफी? ॾिसो, रूफी हिते मौजूदु हुयो। असां हींअर हुन सां ॻाल्हायो आहे मोबाइल ते। या तव्हांजी ग़लतफ़हमी आहे? बाबा, तव्हां पंहिंजी जांच शुरू कयो। असां हिते रूफी जी तलाश में आया आहियूं। ॾिसो मोहतरमा, हिकिड़ो मर्डर थी वियो आहे। असीं सभु हुन जी जांच में आया आहियूं। मुंहिंजो खून सां कहिड़ो वास्तो? वास्तो आहे, अरमान जो मर्डर थियो आहे। हा, अरमान जो खून? हा, ऐं शायदि त रूफी जी जान बि ख़तरे में आहे। के मारियो अरमान खे? इन सवाल जो जवाब त असांखे तव्हां खां खपे मोहतरमा। तव्हां इहो छा था चओ? छो जो अरमान जी मौत सां शायदि लखनि जी जायदाद तव्हांखे मिली वञे। मां पाण लखनि जी मालिकियाणी आहियां। सर, मोहतरमा जे बंगले ते अंदरि भितियुनि ते रंग थो हले, रंग। मां पंहिंजे घर खे रंग बि न करां? मोहतरमा, अरमान जी पोस्टमार्टम जी रिपोर्ट इहो थी ॿुधाए त मर्डर उते ई थियो आहे जिते रंग हले थो, रंग। तव्हांजी टिकट वठी आई आहियां। तव्हां तयारु आहियो? हा। उदास था लॻो? न, मां उदास न आहियां। तव्हांखे उदास थियण बि न खपे। तव्हां पंहिंजी धीउ नीलम जो बदिलो वरितो हुयो अरमान खां, पंहिंजी मौत जो बदिलो वरितो रूफी खां, ऐं तव्हां नाज़ बेगम खां बि बदिलो वरितो हुयो जंहिं तव्हां खां तलाक वरिती हुई। मां नाज़ खे ॾाढो चाहींदो हुयुमि शबनम, पर हुन मूंखां तलाक वठी मूंखे अकेलो करे छॾियो। हुनजो चवणो त मां बर्दाश्त करण जहिड़ो न आहियां। छा मां वाकई ईअं आहियां? पर मां त अहिड़ो कुझु बि महसूस न कयो हुयो।
इन करे मुनास खे अरमान ऐं रूफ़ी जे मर्डर में फासण जी कोशिश कई आहे। मूंते त कोई शक बि नथो करे सघे, छो त दुनिया जी नज़रुनि में मां त मरी चुकियो आहियां न। तव्हांखे यकीन आहे त रूफ़ी तव्हांखे मारण जी कोशिश कई हुई? हा शबनम, मूंखे यकीन आहे त रूफ़ी मूंखे शिफ्ता धिको ॾिनो हो सम्झ में, पर मां बची वियो। रूफ़ी मूंखे मारे पंहिंजो रस्तो को साफ़ करणु चाहे, नीलम खे ऐं कंपनी खे हासिल करणु पियो चाहे। पर नीलम उनखे ठुकराए अरमान सां शादी कई हुई। ऐं अरमान उहो त दौलत जो पुजारी निकितो, मुंहिंजी मासूम धीउ नीलम खे प्यारे ॼार में फासाए हुन ते टॉर्चर कंदो रहियो हुन जी दौलत हासिल करण लाइ। तव्हां ज़िंदा आहियो ऐं मर्डर तव्हां कया आहिनि, कंहिंखे बि ख़बर न आहे। हाणे तव्हां आराम सां हितां हलिया वञो। हा, बाक़ी हिकु सबूत आहे मुंहिंजे ख़िलाफ़, उन जो मिटाइण बि ज़रूरी आहे न। कहिड़ो सबूत शौकत साहब? सॉरी शबनम, मूंखे ये आखिरी सबूत मिटाइणो हो। आख़िरी सबूत तुंहिंजो असां वटि आहे। ॾिसणु चाहींदव? हीउ तुंहिंजो पर्स ऐं हीउ तुंहिंजो शनाख्ती कार्ड जेको मौक़े वारदात ते मिलियो। कोई अॻिते न वधी त मां हिनखे मारे छॾींदुमि। शीबा, वठी लो हुनखे अरेस्ट कनि। छोकिरी किथे आहे? खामोश!